आलम जोधणी अवल अल्लाह वलीम आला आलम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत से कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुंबस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ बि असांजो अजियूं हुजनि भेनरूं हुजनि भाइर हुजनि या नंढड़ा बालकड़ा हुजनि जिते बि असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार हुजे रामो इरादा अवां सभिनीनि जी ख़िदमत में आचर जे ॾींहुं हाज़िर थी विया हुजनि अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं बि हुजे पर बालक जेके हुजनि घर में हुजनि हींअर गर्मी अची वई हुजे ऐं गर्मीअ जो अॼु त ॿुधाईंदा हुजनि त अॼु खां गर्मियूं तमामु वधीक थींदियूं हुजनि ऐं किथे किथे ॾिसो ज़िलज़िलो बि अचनि ऐं उन जे करे जेका मौसम जी तब्दीली आहे उहा बि घणी अची वई हुजे सो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो काॾे बि सफ़र में निकिरो अवां काॾे संगत में निकिरंदा हुजो बालक काॾे ॿाहिरि निकिरे त पाणी पाण सां ज़रूरु गॾु खणंदा हुजो हिन मुंद में हिन मौसम में पाणी अबा पाण सां ज़रूरी छो हर माण्हू खे प्यास ज़रूरु लॻे या पाणीअ खां अलावा माण्हू हले त गर्मी लॻी वञे त उनजो बचाव पाणी सां आहे सो साफ़ पाणी पीअंदा हुजो उॿारे करे पाणी पीअंदा हुजो पाणी जो बि ख़्यालु रखंदा हुजो त पाणी बि ओड़ो साफ़ न मिलंदो हुजे त पोइ माण्हू कीअं करे पाणी मां बि केतिरियूं बीमारियूं थींदियूं हुजनि सो पाणी खे थोरो उॿारे करे वरी पोइ हुनखे थधो करे पीअंदा हुजो पाण सां गॾु खणंदा हुजो ॿनी ॿारे ते जिते बि वञो पाणी पाण सां गॾु खणो हिकिड़ा माण्हू त असांजा वरी अहिड़ा हुजनि सॼो ॾींहुं इहो सिक सिकां हुजे बसि पोइ हीअ कार हुजे या हा तूं त बापे हिन नलके जो मिठो पाणी हुजे हिन जो मिठो हुजे नलके जो बाफींदी हुजे तूं ओहो माई दरिया हजे अब तव्हां हिन जे ॻाल्हि ते न वेंदा हुजो हीअ मुंहिंजी अपोज़िशन वारी हुजे सियासत में हे अव्हांखे वरी ईअं चवंदी हुजे हे अपोज़िशन वारी हुजे त मुंहिंजे घर में मुंहिंजी अपोज़िशन हे करे ॻाल्हि इलेक्शन सो हाणे ॻाल्हाइण सो हेॾे मां ॻाल्हाईंदो हुजे अञा हेॾे सो अबा बालक जेके हुजनि उहे अव्हां सभु घर वेठा हुजो ॿियो ख़ैरु हुजे ठीकु हुजे वॾड़नि जो ख़्यालु कंदा हुजो ईंदड़ जेको अव्हांजा क्लास हुजनि या सबक हुजनि उनजो बि ख़्यालु रखंदा हुजो हाणे ॾिसो त वरी कुझु महीना या गर्मी हुजे न पर वालदेन सो पाणी न पीअण सां केतिरा ई मसइला थींदा केतिरियूं बीमारियूं जनम वठंदियूं हुजनि सो जेके बालकनि जी ॿियो जेके वॾड़ा हुजनि उहे बालकनि जी तरबियत अहिड़ी करे छॾीनि जो हींअर मुआसिरो तब्दील हुजे मौसम तब्दील हुजे माण्हुनि जा रवैया तब्दील हुजनि इन करे उन्हनि जी तरबियत अहिड़ी कंदा हुजो जो ॿाहिरि निकिरनि त हुननि खे ॾुखियाई न थींदी हुजे कहिड़ी छिक छिक एॾो इहो ॿारनि वांगुरु एॾो गऊं कंदी हुजे जहिड़ो को मूं को खट में थोरो एॾो हल अञा जे थी पवंदो हुजां त पोइ त मां हल हाणे ॿिली अची वई हुजे हाणे छिछड़े खे ॾिसंदी हुजे बसि हा हाणे तूं ॿिली हुजे बिस्कुट रखो हुजे इहो हुनखे ॾिसंदी हुजे बसि वेही ॻाल्हि करे ॻाल्हि जो पेर खुर न बसि वरी ॻाल्हि तब्दील बसि
हाणे मां हे पेर खुर खणंदी हुजां तुंहिंजी ॻाल्हि ऐं असांजे वज़ीर आला जी ॻाल्हि ते बि एतबार हाणे मूंखे न रहियो हुजे वरी उन सां मिलायो हुजे हा हा उन साईं बि मुराद अली शाह साहब बि आ त सही चए असां गरीब माण्हू हुजूं हा हा हे करे हलूं असां इन्हनि सां न पुॼंदा हुजूं ॻाल्हि पुॼण जी न हुजे ॻाल्हि करण जी हुजे चवंदो हुजे उन्हनि सां मुख मिलाए छॾियो हुजे पाण हसी हसी ॻाल्हि पट ते करूं कहिड़ी सच ॻाल्हि पोइ मस्तु भले लॻे ओ ॿेड़ीअ ॿुधी ॻाल्हि ॿुधंदी ॿेड़ी ॿुधंदी हुजे कहिड़ो पाणी हुजे जो तूं ॿुधंदी हुजे इनजे करे तूं बसि ॿुधंदी हुजे त इहो पाणी ईअं मन अची वेंदो हुजे ॿेड़ी ॿुधंदी हुजे साईं मुराद अली शाह एतिरनि ॾींहंनि खां वठी चवे त बाबा केरु चए कैनाल ठहंदा आहिनि कोई कोन्हनि कैनाल कोई चए कल त वरी अहिड़ा लहंदा पहिरियां ॿुधंदी त हुजे न भल वात में कारा मिर्च रखे आई हुजे छा मुच ज़बान सड़ंदी हुजे तोते वांगुरु तूं बि सावा मिर्च खाई आई हुजे अलाए छा सबूं सां हा ॻाल्हि कंदो हुजे चवंदो हुजे कहिड़ा कैनाल साहब बि जेल मां पुछनि साईं कैनालनि जे बारे में छा चवंदा हुजो वात हुजे खॾो हुजे जो बसि छिलाईंदो हुजे सो साईं खे चवंदा हुजनि साईं कैनाल ठहंदा हुजनि छा चवंदा बाबा कोई कोनाल कूंदो ठहे कोई कोनाल इहो सभु कूड़ा 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 कल्ह साईं खे ठटे में ॾिसंदो हुजां अहिड़ा पाण नारायण हणाईंदो हुजे कैनाल समूरा मूं चयो साईं खे हाणे मूं चयो साईं खे अलाए अॼु त छा थियो न न निंड मां कोन मूं चयो साईं असांजो हे पग ॿधियो सॼी सिंध जी हले न सूबे जी अॼु साईं पाण बीठो नारा हणंदो हुजे मां त ईअं टीवीअ ते ॾिसां अॻियां नारा हणंदा हुजनि जेके बीठा उनखे चए बाबा बीहो 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 तव्हांजो आवाज़ हा तव्हांजो आवाज़ न अचे कैनाल समूरा न बुज़ुर्ग मूं चयो साईं वॾा अॼु त गंज करे छॾी हेॾे पोइ वरी माण्हू अहिड़ा सियाणा हुजनि अॻे चए बाबा कहिड़ा कैनाल कोई कोन्हे कैनाल वरी हुन सां मिलाए हणंदा हुजनि कैनाल समूरा नाम जोड़ करे छॾ सो तो वारी ॻाल्हि बि ईअं हुजे हिकिड़े पल में हिकिड़ी ॿिए में हाणे जे मूं वटि या न मोबिलियल हुजे इहे ॻाल्हियूं ॻंढे करे पोइ हीअं ॿुधायां भाई राधुल पहिरियां छा चयो हुजे हाणे वरी छा चवंदी हुजे हल सो अबा इहो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे ऐं हिनखे सब्सक्राइब कंदा हुजो बेल आइकन वॼाए छॾींदा हुजो शेयर बि कंदा हुजो उनमें सभई मिड़ई रंग जेके हुजनि उनमें शामिल हुजनि जेको बि ॾिसणु चाहींदा हुजो उहो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल में मौजूद हुजे ऐं उन खां अलावा जेको हुजे असांजो टीवी ते नंबर हलंदो हुजे उन ते फोन कॉल कंदा हुजो राम राधा अवां जे फोन कॉल जे इंतजार में छंछरु सुबुह जो 9 खां 12 ताईं हाज़िर बीठा हुजनि हेॾे ॾिसंदी हुजे छा फोन रामू कंदो हुजे छा ॾिसंदड़ कंदा हुजनि हल माना हे वरी वेझणो मूं चयो हणंदी हुजे पर अॼोको जेको ॾींहुं हुजे इल्म अदब वारनि लाइ त सुवारी सिंध ते बि अहिड़ियूं शख़्सियतूं पैदा थियूं हुजनि जेके माणिक मोती हुजनि सो अॼु 55वीं वरसी हुजे अलामा आया काज़ी साहब जेको वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी में रहियो हुजे ऐं मैडम एल्सा काज़ी उहे ॾिसो त उहे ॿई जेके हुजनि उहे सिंध यूनिवर्सिटी में उन्हनि जी आख़िरी आराम गाहूं हुजनि सो अॼु उन्हनि खे यादि करण जो ॾींहुं हुजे अलामा आया काज़ी साहब जन को सो उन्हनि जेको यूनिवर्सिटी लाइ यूनिवर्सिटी खे जेको क़ाइमु करण में उन्हनि जो पंहिंजो हिसो हुजे किरदारु हुजे पढ़ियो लिखियो हुजे उन वक़्त जी मैट्रिक जेका हुजे बम्बई मां कई हुजे पोइ वरी विलायत पढ़णु वियो हुजे त इहे जेके असांजूं महान शख़्सियतूं हुजनि न उन्हनि खे पढ़ंदा हुजो त उन्हनि छा कयो हुजे पढ़ाई में केतिरा अॻु भरा विया हुजनि कीअं पंहिंजो नालो रोशन कयो हुजे केतिरो कमु कयो हुजे ऐं उन्हनि कीअं तरतीब ॾिना हुजनि उहे यूनिवर्सिटी जा जेके क्लास हुजनि मुख़्तलिफ़ सब्जेक्ट जंहिंखे अंग्रेजीअ में चवंदा हुजनि उहे तरतीब ॾिना हुजनि सो अव्हां बि अहिड़ो किरदारनि मां मुतासिर थींदा हुजो अहिड़ो किरदारु अदा कंदा हुजो सो अॼु अलामा आया काज़ी साहब खे यादि करण जो ॾींहुं हुजे सो ऐं ॾिसो त वरी पैदा किथे थियो हुजे
दादूअ जे पासो। माना केॾा त ज़हीन माण्हू थींदा हुजनि पंहिंजे ई धरतीअ ते, पंहिंजे ई इन धरतीअ जा माण्हू केॾा क़ाबिल पैदा थींदा हुजनि। उहो छो थींदा हुजनि? जॾहिं तालीम पिराईंदा हुजनि, एॾी सुहिणी तालीम पिराईंदा हुजनि, तॾहिं ई कंहिं वॾे मक़ाम ते विहंदा हुजनि, बहितर कंदा हुजनि, ईंदड़ नसुलनि खे तमामु सुठो ॾींदा हुजनि। इन जे करे तालीम ज़रूरी हुजे। पर हिकिड़ा बालक वरी इहे ॾिसूं, कल्ह बि हिन सोशल मीडिया ते ॾेखारींदा हुजनि त हिकिड़े बालक खां हितां खीसे मां उस्ताद इहो कढंदो हुजे इहो कापी, माना इहो लिखी करे खीसे में खणी अचो, मोबाइल जो सहारो वठो। अब फ़िलहाल त तव्हां वटि रुॻो पढ़ण जो कमु हुजे न। हाणे तव्हां हाणे जे बालक खे त पंहिंजी ॿोली बि पूरी लिखण ॾांहुं न अचे, पोइ अंग्रेजी कीअं लिखे, ॿियूं ॿोलियूं कीअं, पोइ अलामा आया काज़ी जहिड़ा कीअं थींदा हुजो, उन्हनि जे नक्शे क़दम ते कीअं हलंदा हुजो। इन जे करे ओहिड़ी महिनत करणु खपंदी हुजे। जंहिंखे पढ़णो हुजे त उहो पढ़ंदो हुजे, सॼो वक़्तु पढ़ाई ते ॾींदो हुजे, वालदेन बि उनखे उनजो ख्यालु रखंदा हुजनि। हर रांदि रूंद ज़रूरु कयो। हा हा, सो इन जे करे कल्ह खां हाणे सभिनी दोस्तनि चयो हुजे त साईं को कलाम अहिड़ो, तो मूं चयो अॼु त भला हाणे कलाम बि पहिरियां ई रखंदा हुजूं, जलाल चांडे जो अहिड़ो जो वञी थींदा हुजनि ख़ैर, मतां को ॾेह मयार ॾींदो हुजे त भा कहिड़ो किरदारु अदा कयो हुजे क़ौम में। सो जलाल चांडियो इहो ॻायो हुजे, ॾाढो सुहिणो कलाम हुजे, अवां सभिनी जे नज़र हुजे, ॾींदो ॾेह मयार हो यार। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं, अञा खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदा हुजूं। जिनी सुख नाहे को चारण से चइजन, जिनी सुख नाहे को चारण से चइजन, रुञ राह पुछन कुल्हनि मथे कीनरा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे, नमस्कार हुजे। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। बेटा साईं चयो हुजे त वोए वोए कंदी वत, वोए वोए कंदी वत, मतां तूं बि न वञी विसरी। सो रामू ऐं राधा बि वोए वोए कंदा वतंदा हुजनि। हा, इहो जेको हुजे रड़ियूं वाका कूकू करण असांजो अव्हांजो वस हुजे, वाका करण मूं वस हुजे असांजो, ॿुधण कम ॿारो चंद जो। सो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं, फोन कॉल ॿुधे। हलो हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्ते। सब खैर हुजे, नकी कुछ हुआ नकी पिछड़ो आ, नकी कुछ हुआ नकी पिछड़ो आ, नकी तकरार करणो आ, अवां खे आर करणो आ, असांखे प्यार करणो आ, असांखे प्यार करणो आ। वाह वाह, ॾाढी सुहिणी ॻाल्हि, वॾी महिरबानी, लख कुर्बान जा। प्रोग्राम में शामिल थिया हुजो, साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो। सो हीअ ॻाल्हि हर बालक खे नंढे वॾे जे वात ज़बान में हुजे। सो असां हे जेका राधा ऐं रामू हुजे, असां हिन धरतीअ जा रहवासी हुजऊं, असांखे हिन धरतीअ सां प्यार हुजे, असांखे हिन सिंधू दरिया सां प्यार हुजे, असांखे हिन शइ जी वॾी तकलीफ़ हुजे। सो जेको हुजे असांजो हक़ ऐं असांजी जियापो जंहिं मां थींदो हुजे, जेकॾहिं उहो असां खां को खसियो वेंदो हुजे त इन शइ जो असांखे वॾो तकलीफ़ थींदी हुजे ऐं दर्द थींदो हुजे। इन जे करे असां बि जेको हुजे इहे रड़ियूं वाका कंदा हुजूं के केनाल समूरा ना मंज़ूर हुजनि। सो असांखे इहा ॻाल्हि असां तॾहिं कंदा हुजूं, ज़रूरु कंदा हुजूं त सिंधू दरिया असांजो जियापो हुजे,
असांजे साह जी रग जीअं हुजे, सिंधूअ में असांजो साह हुजे, सिंधूअ जे कंधीअ ते असां जनम वरितो हुजे, सिंधूअ जी कंधीअ ते असां पंहिंजूं ख़ुशियूं कंदा हुजूं, सिंधूअ सां असांजूं ख़ुशियूं हुजनि, सिंधूअ सां असांजा ॾुख बि जुड़ियल हुजनि ऐं सिंधूअ सां सुहिणो लतीफ़ हुजे, सिंधूअ सां सचल हुजे। सो असां इन ॿोलीअ सां पंहिंजे दरिया सां मोहबत कंदा हुजूं। इन जे करे इहा ॻाल्हि करणु असां ते बि लाज़िम थींदी हुजे। खिलूं ॻाल्हायूं त केतिरा साल खां, पर ॾुख तकलीफ़ हर माण्हूअ जो जॾहिं साॻियो हुजे त उन में शरीक थियण बि ज़रूरी हुजे। सो हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां था? मैं आपका जोड़े जो खड़ो चाल हुजे साईं, ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि हुजे। मुझे अगर ते आया के त फिर कोन ॿुधाई ॾाढो ॾुख थियो मूंखे। यार हाणे हिन उमिरि में बि तोखे ॾुख थींदो हुजे? छो मुंहिंजी उमिरि जवान आहियां तोखां 20 साल थियो। दरिया जो ॾुख कंदा हुजूं, हाणे रुगो दरिया जो ॾुख थींदो हुजे। ॿुधा बस महिरबानी कर कलाम ॿुधा। हा, कलाम ॿुधाईंदो हुजे, वॾी महिरबानी हुजे। तव्हां प्रोग्राम में शामिल थिया हुजो। सो प्रोग्राम में रंग असां हर रंग सभु रंग शामिल बि कंदा हुजूं, पर हिन लाइ में वरी हिकिड़ो सुहिणो गीत हुजे जंहिंजी अॻे फरमाइश कई हुजे, मुंहिंजे अंगण ते आया आया ॾींहं ख़ुशीअ जा आया। सो इहो ॾिसंदा हुजो, पर असांजी ॻाल्हि हीअ जारी ऐं सारी रहंदी हुजे। सो अवां इहो तव्हां ॾिसंदा हुजो। भलेकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो हुजे, पर ॾुखनि खे जेको हुजे छॾे करे वरी बि जेको हुजे ख़ुशी जी तरफ़ हलणु खपंदो हुजे। ॾुख दर्द जेके हुजनि उहो जेकॾहिं न हुजे त पोइ इंसान खे ॾुखनि सुखनि जी ख़बर कीअं पवंदी हुजे। हा, ॾुखनि में जेको हुजे मुंहं ते मुर्क सजाए हलणु खपंदी हुजे। सो इन जे लाइ त हर माण्हू खे इहो हुजे त माण्हू ॾुख सुख ज़िंदगी जो हिसो हुजे। अॼु ॾुख हुजनि त सुभाणे सुख बि ईंदा हुजनि, ॾुखनि पुठियां सुख ज़रूरु ईंदा हुजनि। पर ही जेको हुजे किथे शादियूं मुरादियूं बि लॻियूं पियूं हुजनि, घोट जेके हुजनि मोड़ू ॿधंदा हुजनि, लाऊ लहंदा हुजनि, सो इन जे करे असां वरी जेको हुजे चयो उन्हनि जे अंगण लाइ ख़ुशि जेको हुजे इहो असां लाॾो हिकिड़ो। पर उन्हनि घोटनि लाइ बि जेके लाऊं लहण खां पहिरियां चवंदा हुजनि कैनाल समूरा नामंज़ूर, उन्हनि लाइ असां झूमर आहियूं। जे हलो, हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा, केरु कहिड़े शहर खां? सभु ख़ैर हुजे अदा, ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि? अल्लाह जा शुक्र करन लगा ताला दी राधा चङा बहुत खुश है। सभु ख़ैर हुजे, सभु ख़ैर हुजे, राधुलब ठीक हुजे, तव्हांजे ख़ैर हुजे दा, तव्हां ठीक हुजो। अल्लाह जो शुक्र है, करम और मालिक जा। प्रोग्राम ख़ैर लॻो पियो हुजे, प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे? प्रोग्राम तमाम सुठो हले तो, भलो तमाम सुठो असीं बि ॾिसूं तो सभई पुराणा ॾिसंदा आहियूं। वाह वाह, सभिनी खे ख़ासि तौर में तव्हांखे हिन प्रोग्राम में वणंदी हुजे? हर शइ मज़ा आती, फिल्म बि ॾाढी वणे थी। वाह वाह, सभु ॻाल्हियूं यानी तव्हांजी तबियत वटां ॻाल्हि थींदी हुजे, इन जे करे अवां वेही इंतज़ारु करे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो। तव्हां असांजूं ॻाल्हियूं साॻियूं हुजनि, ख़ुशियूं साॻियूं हुजनि, टहक साॻिया ऐं चवंदा हुजनि खिल भोग बि साॻी हुजे, इन करे साॻी ॻाल्हि हुजे, हर ॻाल्हि वणंदी हुजे। सो सभिनी खे सलाम, वॾी महिरबानी, लख थोरा। जेके जेके राम राधा खे ॾिसंदा हुजो, पसंदि कंदा हुजो, फोन कॉल कंदा हुजो, इहे अवां सभिनीनि जा कुर्ब हुजनि, मोहबतूं हुजनि। सो हे जेको वरी जीअं ॻाल्हि कईसीं त सहरो जेको हुजे त ज़ाहिर हुजे, सिंधू दरिया जेको असांजो वही ईंदो हुजे, या सिंधूअ जी असां ॻाल्हि त ज़रूरु करूं, पर असां ख़ुशी हुजे। हलो हेलो, अबा केरु कहिड़े शहर खां? साईं सत्याबाद खां जान मोहम्मद चांद। चाल हुजे अदा, चांद साहब ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿाहिरि? सभु ख़ैर लॻो पियो हुजे, कीअं रंग लॻंदा हुजनि, प्रोग्राम में शरीक थिया हुजो? प्रोग्राम माशाअल्लाह माशाअल्लाह, प्रोग्राम भला, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो, जोड़ी जो ख़ैर?
वॾी महिरबानी हुजे। झुमरियूं पाईंदा हुजो अदा घोट राजान जे लाइ। वॾी महिरबानी हुजे। सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। कमल कमल झुमरी रामड़े लाभ हणंदी कर। हाँ? कमल रामले लाभ थोड़ी झुमरड़ी हणंदी कंदे। हाँ, रामलीला हणंदी हुजां। छो? रामले खे असल जेको हुजे मिर्चुनि जो वास ॾींदी हुजां त नाथूं सड़ंदियूं हुजनि। हल हाँ, झूमर हणंदी हुजां। हलो जी जी नदीम को बकर खां थो ॻाल्हायां साईं। चाल हुजे साईं, ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿार हुजनि, सखर ठीकु हुजे। साईं खे लॻो पियो अलहमदुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? राधा ऐं जेको आहे त माना केर लॻो पियो हुजे, तव्हां ठीकु हुजो? असां ॿई, रामू बि ठीकु हुजे, राधा बि ठीकु हुजे, अवां ठीकु हुजो। बिल्कुलु दुआ कयो। ऐं जेको आहे त माना जेको सिंध जो जेको आहे जेको हींअर 6 चैनलनि जो आहे, इन जे लाइ तव्हां मिरान टीवी वारनि खे जस हुजे ऐं सॼी तव्हांजी टीम खे जस हुजे, जेको तव्हां जेको आहे त माना असां गॾु आहियो, असांजी जेको आहे सिंधी माण्हुनि सां दुख सुख में गॾु आहियो। हा, हाणे असां जी हा जी हा जी हा भाई, इहो दरिया असांजो बि हुजे न भाई, हिन दरिया में त असांजो बि साह हुजे। तव्हां हिकिड़ो जंहिं न मिटीअ जी ख़ुशबू खे ॼातो हुजे, जंहिं न माण्हुनि जे सदके सुञातो हुजे, जी हा तंहिंखे चओ हिन धरतीअ तां हलियो वञे, तंहिंखे चओ हिन धरतीअ तां हलियो वञे। साईं रामू जी कलाम ॿुधायो त महिरबानी थींदी राधा दी। ज़रूर ज़रूर इहो कलाम ॿुधाईंदा हुजो। वॾी महिरबानी, लख थोरा महिरबानी हुजे, कुर्ब हुजनि अवांजा। साल जिते हुजो। रामले जी अञा ॻाल्हि करूं त ईअं हुजनि जहिड़ा ॻाढ़ा मिर्च फके आई हुजी। रामले खे सलवारीअ में लेटड़ियूं खराईंदी हुजां। हा। मोड़ में झुमरियूं कोन हणंदी हुजां। हल हूअं ई चयो हुजे त रामले जे अॻियां कनि झुमरड़ी। हाणे बस हाणे ये वाछू न टड़ींदो हुजे। हल ॻाल्हि में ॻाल्हि भली न हुजे, ॻाल्हि वाछ हित विधी हुजे मुड़स जी। अञा ॻाल्हि ठीकु थियो हुजे, मूं चयो न हाणे बस हाणे। हा, हाणे त ॻाल्हाइण खां ॻाल्हि कंदा हुजे त यकदम पंहिंजी ॻाल्हि यादि ईंदी हुजे। वाह त मां ॻाल्हि बि न कढंदो हुजां जो। कढंदो हुजे, कहिड़ी ज़रूरत पई हुजे। दुआ कंदो हुजे जेके असांजा घोट हुजनि, नौजवान हुजनि, उन्हनि लाइ त झुमरी हणी हुजे, अञा बि हणंदो हुजां। हणंदी हुजे, उन्हनि लाइ त हे झुमरी हाणे बि हणंदो हुजां। कमल चांद खणी हिन फ़कीर लाइ बि खणी हथ खे हूअं न त भला खणी ईअं ॻाल्हि बि न करूं। सोटी बि न हुजे न, मथो मथो खणी उछलाए हणंदी हुजे। बसि हाणे मूंखे त भित में हणंदी हुजे। घणो थियो हुजे, ठहियो ठहियो अॼु को भला न हुजे, ॿियो विच मां गिर हितां न मां हितां खाईंदो हुजां। हिकिड़ो बेदाव तो ॿियो किराए तो, मां पटाटो न खाईंदो हुजां, वाङण न खाईंदो हुजां। हलो सलाम अलैकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां था? भई सादियाबाद में शर्त कने रबनवार। चाल हुजे दा, ख़ुशि हुजो, चङा भला। अल्लाह जी रहमत, दवाई ख़ुशि पियो ख़ैरा। सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि? अमन अमन सभु ख़ैर का कड़कियूं भाॼियूं शुरू आहिनि। जी जी हा, मां जो तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं, जलाल चांडियो ॿुधरा आहे। जलाल चांडियो प्रोग्राम ॾिसी पियो त पहिरियों पहिरियों हलाए सॼो हुजे अदा। वॾी महिरबानी हुजे। सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, अलाए किथे हुजे भाऊ, हाणे अची टिपी ते वेठो हुजे। चवंदा हुजनि त असां ॾिठो हुजे प्रोग्राम सॼे खे। अॼु अब एतिरियूं दोस्त फरमाइशूं कनि त जलाल चांडियो कलाम चयो अॼु पहिरियां ई हलाए छॾींदो हुजां। सो हाणे वरी अधे फरमाइश कई सखर मां, जंहिं न मिटीअ जे ख़ुशबूअ खे ॼातो हिते, सो वाह वाह। छा त लफ़्ज़ हुजनि, छा त ॻाल्हि हुजे, छा त शाइरी हुजे। सो हिनखे ॾिसंदा हुजो। डॉक्टर आकाश अंसारीअ जी शाइरी हुजे या उनखे बि भेटा बि हुजे। उन खां पोइ ख़बरूं हुजनि, उहे बि लाज़मी हुजनि, उहे बि ॾिसंदा हुजो। उन खां पोइ वरी राम राधा जूं ख़बरूं हलंदियूं हुजनि। अञा ईंदे चवनी आ, वेंदे चवनी वे।
ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजे अव्हां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर रामू ई राधा अव्हां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजनि ऐं ही जेके रंग हुजनि छंछर ऐं आचर ते अव्हां जी ख़िदमत में हाज़िर रखंदा हुजूं मेहरान टीवी जा ही जेके रंग हुजनि अव्हां सभु पसंदि कंदा हुजो हुन सां गॾो गॾु फोन कॉल हुजे उहा वठंदा हुजो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे बाबा केरु कहिड़े शहर खां आज़ाद मरी चक नंबर 50 खां छा हाल हुजे आज़ाद ख़ुशि हुजी चङो भलो तबियत ॿार ख़ैर दुआ अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो तयारु आहियो सभु ख़ैर असां बि तयारु लॻा पिया हुजो तव्हां तयारु हुजो ख़ुशि हुजो असां बि ख़ुशि हुजूं होटल हलाईंदा हुजूं पाणी जो तंगी हुजे सिंधु दरिया खे पाणी न ॾींदा हुजो पोइ इन करे वरी होटल हलाईंदो हुजी हा मां होटल हलाईंदो हुजां रमज़ान जो ख़ैर सां महीनो निकिरी वियो हुजो तव्हां काल न खणंदा हुजो असांजो अलाए ग़रीब आहियूं अलाए छा हे रमज़ान में सो इहा ॻाल्हि त ज़रूरु असां करूं या ॿी रंगनि में शामिल थींदा हुजूं या ॻाल्हि करूं पर इहो तुंहिंजी फोन कॉल असां छो न खणंदा हुजूं कहिड़ो तोखां असां वहिंवार वठंदा हुजूं अलाए ॿ टे काल लॻंदा हुजो तव्हां बिज़ी कंदा हुजो अलाए छा कंदा हुजो ओ रमज़ान में ईद जा ॿिया खोड़ सारा कम हुजनि ॻोठ विया हुजनि हिन जे करे तूं फोन मिलाईंदो लाजनी ॻाल्हि साल में असां बि ॻोठ वञूं न हा पींदा हुजो चा कहिड़ो तूं हिन में खीर में पाणी मिलाईंदो हुजे हिन जे करे कहिड़ो पीअंदा हुजूं न साफ़ खीर आहे बिल्कुलु असां वाड़े मां खणंदा हुजूं न वाड़े वारा बि सुई हणी मिलाए पोइ पाणी विझी पर असांखे निजे खीर जी ॾींदो हुजे ईअं न सची ॿुधाईंदो हुजे हा सची निज खीर जो ॾींदा हुजूं असांखे फौजिया जो गानो ॿुधाईंदा हुजो हा ज़रूरु फौजिया जो गानो ॿुधाईंदा हुजो वॾी महिरबानी हुजे साल जितो जो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर वक़्तु मुस्कुराईंदा हुजो सो इहा ॻाल्हि त ज़रूरु थिए हाणे चए फोन न खणे हुजे खणी न हुजे हा फोन मना न खई हुजे हाणे हिन भलारे महीने में मूं चयो हे असां बि हो केॾी महिल निंड हुजूं केॾी महिल जागियल हुजूं केॾी महिल ईंदा हुजूं केॾी महिल कोन अचूं हर कंहिंजा बूथ फिरिया हा त मूं चयो रमज़ान में इहो सॼो हिन सदूरीअ जो कमाल हुजे वरी मूं चयो ॻाल्हि कयो जरा कहिड़ो जेको हुजे फोन जेको हुजे राधुल वठंदी हुजे चांथ फोर कंदी हुजे जो मुंहिंजो ॾोह हुजे मूं सदोरी चयो हुजे भला कहिड़ो तोखे निदोरी चयो हुजे सम्झंदी हुजे माना हीअं करे हीअं करूं सदोरीअ में छा ईंदो हुजे सदोरीअ में साध दाल वाउर इहे ईंदो हुजे मां सभु सम्झंदी हुजां इहो तुंहिंजो जेको हुजे न हा हिनखे मां सम्झां हा तूं वॾी अकाबर ॻाल्हि करे सियाणो हुनखे सम्झे हा चरिया सही चरिया खरिया सां सही हुजूं सभु सम्झंदी हुजां सम्झंदी हुजे राधुल चवंदी हुजे सच पोइ भली लॻई यार मच हा न मच कहिड़ो लॻंदो हुजे असां हिनखे हलो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद वालेकुम सलाम सदा मौजूद दादा केरु कहिड़े शहर खां भा फकीर मंजूर जमाली हैदराबाद हक़ मौजूद होटल शेरी खां रामण चाल हुजे अदा ख़ुशि चङो भलो शहरी ठीकु हुजे अल्लाह जा लख एहसान साईं शेरी ठीकु हुजे ऐं सभई ख़ुशि हुजो अलाह करे तव्हां बि ख़ुशि हुजो तव्हांजी पूरी टीम ख़ुशि हुजे असां बि ख़ुशि लॻा पिया हुजूं टीम बि ख़ुशि हुजे मेहरान टीवी बि ख़ुशि हुजे ॿियो त सभु ख़ैर हुजे न अदा मुंहिंजी अधी राधा असां तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं पिया असां वरी ॿियनि माण्हुनि खे ॾेखारियूं पिया तमामु इंजॉय पिया कयूं पर बिजली कॾहिं कॾहिं धक कढे थी वञे हाणे त अहिड़ो सिस्टम अची वियो हुजे जो बिजली वञे त बि फ़र्क़ु न पए हा मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल हुजे उन त ॾिसंदा हुजो हो न असां तव्हांजी ख़िदमत में लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत बि ॿुधाईंदासीं हा वाह वाह ॿुधाईंदो हुजे मेरा न मारूअड़ा मेरा मारन कपड़ा वाह मेरा न मारूअड़ा मेरा मारन कपड़ा पोञाड़ीअ जो पटन ते चुंगारी न चढ़ा कादर भञ कड़ा त मिला मारूअड़नि सां वाह 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 अदा सुबुह सांझीअ माना मेहरान टीवी खे ॾिसंदो हुजे
मूं तव्हांजे लाइ कढ़ाई बि ठाहे छॾी अधी राधा लाइ रावण तुंहिंजे लाइ पर हू कढ़ाई मुंहिंजी डप करे वई आहे तव्हां खाधी कोन होटल मुंहिंजो रोड पे आहे शेरीअ मां अॼु फोन कई हुजे त पोइ कढ़ाई बि ठाहे छॾी यार इहो ख़ाली ख़ाली पुलाव न ॾींदो हुजे यार ईअं न कंदो हुजे अबा अबा कढ़ाई ठाहे वठि रावण खे खाराईंदासीं अॼु राधा खे खाराईंदासीं ऐं मोहम्मद बख़्श मला कारीगर अचे थो मूं वटि अचे त खारायांसि अॻे चकर बि वाइदो करे कोन आयो आहे रावण न न शेरीअ ते आउं ईंदो हुजां ईंदो वेंदो हुजां चांहि पीअंदो हुजां वाह जी चांहि वांहि पी केॾी वरी महिल पोइ हली पहुचंदा हुजोसि भाऊ केॾी महिल अची पहुचंदा हुजो रगो सुञाणींदो हुजे जी भले अचो दानिश मेहदी बि ईंदो आहे असां वटि मुश्ताक भट्टी बि ईंदो आहे असां वटि तव्हांजो टीम वारा ईंदा आहिनि चकर बि तव्हां बि कॾहिं अचो वाह वाह दिल जो वॾो हुजे महिमान नवाज हुजे अबा असां ओचितो असां उन्हनि खां अॻु ॾेई अॻु ई अची वेंदा हुजई हा महिरबानियूं अल्लाह साईं ख़ुशि कंदो तव्हांखे तव्हांजी पूरी टीम खे मौला साईं आबाद कंदो ख़ुशि हूंदो सॼे मुल्क पाकिस्तान आबाद हुजे तव्हां बि ख़ुशि हुजो सलामत हुजो पंहिंजे घर सां पंहिंजे होटल में पंहिंजे माण्हुनि सां ऐं पंहिंजे ॻोठ राज सां पंहिंजे माल सां मता सां बनी सां ॿारे सां लोड़े सां लकुण सां झूपड़ीअ सां ख़ुशि रहंदा हुजो अहिड़ो वरी तूं बि ॻाल्हाईंदो त ख़बर पती हुजे माई जा नलके जो बोर कंदी हुजी छा ॻाल्हाईंदो नहीं तो हुजे पोइ रगो गप कंदो हुजे हल त हे हीअं कंदा हुजनि उस्ताद खे नलके जो बामुर कर बाबा तूं वाउंट हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे केरु कहिड़े शहर खां वाह ख़ैर मोहम्मद नोड़िया मोहल्ला लवारी शरीफ बदीन खां चाल हुजे अदा बदीन वारा ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं ॿाहिरि हुजनि अदा शुक्र अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक ऐं पंहिंजी ॿुधायो अदी ठीकु आहे तव्हां ठीकु आहियो ख़ुशि लॻा पिया हुजो अदा बदीन जो हाल अहिवाल ॾींदा हुजो अदे बदीन जो बस सभु ख़ैर करे था अल्लाह जा करम आहिनि बस पाणी जो बुरान आहे बदीन में बसि पाणीअ जो बुरान त सॼी सिंध में हुजे अबा ॿियो सॼी सिंध में हुजे असां सिंध जा आख़िर वारा माण्हू रहण वारा हाओ वाह हुजे पाणी न अचण जे करे ज़मीन जा बोर जेके उहे बि हाणे खारा पिया थियनि हाय सच चवंदो हुजे सच चवंदो हुजे अदा इन खां मथे तकलीफ़ का बि न हुजे इहो एॾो वॾो ॾुख हुजे तकलीफ़ हुजे त पाणी अचण त रुॻो ज़मीनूं सैराब न थियनि पर पाणी जेके जर जा हुजनि उहे बि खारा थी वेंदा हुजनि जी जी सही चवंदो हुजे यार छा त उहे अॼु उहे भिटाई सरकार जी दुआनि जेके बहितर में आहिनि साईं सदाई करीम मथे सिंध सुखा दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी बिल्कुलु भिटाई साईं त चयो हुजे पर हाणे तव्हां असां सभु उन ॻाल्हि ते अमल बि कंदा हुजूं जी 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 वॾी महिरबानी हुजे लख थोरा प्रोग्राम में शामिल थिया सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि तव्हांजा मोहबतूं हुजनि तव्हांजूं मालिक साईं इहे तकलीफ़ूं लाहींदो हा लाहींदो हुजे ज़रूरु सो हाणे वरी हलंदा हुजूं त फौजिया सुमरो जो गीत हुजे हाय हाय तुंहिंजे शहर में कोन ईंदासीं इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं अचोड़ी सूरन वारियूं करियूं सूरन पचार अचोड़ी सूरन वारियूं करियूं सूरन पचार किनी घणा किनी थोरा ॾिना जे दातार मूं झोली पाए झलिया सो मोहन भगत जॾहिं हलंदो हुजे त पोइ ससुई वारी ॻाल्हि ज़हन में ईंदी हुजे त पंधु करिणो हुजे भली पोइ अणांगो पंधु हुजे मंज़िल खे मक़सदु बणाईंदा हुजो ऐं जॾहिं माण्हू मंज़िल ते पुॼंदो आहे हुजे त पोइ माण्हू चवंदो हुजे त कोई मां महिनत कई हुजे का मां मंज़िल माणी हुजे मूं कोशिशि कई हुजे बाक़ी त चवंदा हुजनि जे ॻाल्हि करे माण्हू वेठो हुजे ॻाल्हि सां माण्हू बुनियाद ठहंदा हुजनि त माण्हू घर में वेही ॻाल्हियूं कंदो हुजे पर
माण्हू कदम खणे ज़रूरु, माण्हू सफ़र करे ज़रूरु, अॻियां माण्हू वधंदो हुजे तॾहिं वञी कमु थींदो हुजे या मंज़िल मिलंदी हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा? मोहम्मद उस्मान चन्ना प्रीतमाबाद खां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजी चङो भलो, तबियतूं ॿार हुजनि? सभु ख़ैर दुआ आहे अल्हम्दुलिल्लाह, तबियतूं ॿार आहिनि, सभु ख़ैर लॻो पिया। तव्हां ठीकु आहियो अदा? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि? प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो? साईं बसि तव्हांजो जेको मेहरान टीवी आहे न, जी जी, हिकु अहिड़ो गुलदस्तो आहे जो उन में तव्हां जेका बि रामू हुजे, राधा हुजे, मोराई साहब हुजे या मेहरान कार्टून हुजे, इहो सभु असां ॾिसंदा आहियूं। या मारूड़नि जे बारे में अकासी कंदा हुजनि, जेके गीत आहिनि उहे हुजनि। ही माना हिकिड़े गुलदस्ते में अहिड़ा गुल समायल आहिनि जो सॼे सिंध वासियुनि जा, मारूड़नि जा ॾुख सूर उन्हनि जी माना अकासी था कनि ऐं उन्हनि में शऊर पैदा था कनि। ऐं तमामु बहितरीनु इहो जेको आहे न काविश आहे मेहरान टीवी जी देन, ख़ासि करे सिंध जे लाइ। बिल्कुलु मेहरान टीवी हर वक़्तु तव्हांजे लाइ तालीम जे लाइ, भिटाईअ जे पैगाम क़याम करण जे लाइ, मारवाड़नि जे लाइ, हारियुनि जे ॾुख जे लाइ ऐं सुवारे सिंध ते रहंदड़ हर माण्हूअ लाइ, पूरे मुल्क में रहंदड़, पूरे दुनिया जे रहंदड़ माण्हुनि लाइ हमेशह दुआ उहा आहे त सभिनी जो भलो थींदो हुजे। ऐं सुजाॻी त पंहिंजनि सां त कचहरी करणी हुजे, पंहिंजनि खे त ॻाल्हि ई ॿुधाइणी हुजे, पंहिंजनि ताईं त न्यापो पुॼाइणो हुजे। छो त असांजा मारूड़ा सांगीड़ा हमेशह ख़ुशि हुजनि ऐं मेहरान टीवी खे पसंदि कंदा हुजो अवां सभु, इहा असांजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि हुजे। वॾी महिरबानी हुजे। अवां पंहिंजो सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं, बसि जो हाल हुजे सो पेश प्रिया नाल हुजे। मेहरान टीवी वाद्य मेहरान जो अकस हुजे। मां इन करे चवंदो हुजां त मेहरान टीवी जेका हुजे उहे वाद्य मेहरान जो अकस हुजे। ऐं चवंदा हुजनि लज़ीज़ खाधा उहे हुजनि जेके पंहिंजे धरतीअ जा निकितल हुजनि, पंहिंजे धरतीअ मां थींदा हुजनि, उहे लज़ीज़ हुजनि। पोइ उहे ॾिसो त अबा मखण हुजे, खीर हुजे, मानी हुजे, माखी हुजे, पोइ साग हुजे, लुलड़ हुजे, झुल हुजे, उनजो सवादु उहे भलियूं हुजनि जेके पंहिंजे सिंध धरतीअ जे लाइ हुजनि, जेके पंहिंजी ॿोलीअ जे लाइ हुजनि, जेके पंहिंजे दरिया बादशाह जे लाइ हुजनि, जेके पंहिंजे मारूड़नि जे लाइ हुजनि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? कोस्टी का गलाया पियो, गोट हाजी अहमद समूह का। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला, तबियतूं ॿार? अल्लाह जा एहसान दुआऊं। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो, मज़े में ख़ैर? सभु ख़ैर लॻो पियो हुजे। कीअं रंग लॻंदा हुजनि? मेहरान टीवी ॾिसंदा हुजो, प्रोग्राम रामू राधा ॾिसंदा हुजो? माशाअल्लाह, माना 14 जा चंड साईं। वाह वाह, कुर्बावा जा कुर्बावा, पाण ई हुजो सुठा हुजो तॾहिं अव्हांखे रंग बि सुठा लॻंदा हुजनि। जी जी बिल्कुलु सही। छो न तमामु बहितरीनु प्रोग्राम हली रहियो, असां ॾिसूं पिया। वाह वाह, प्रोग्राम में पहिरियों दफ़ो शामिल थिया हुजो? जी जी हा, पहिरियों दफ़ो बिल्कुलु। अव्हांखे भलीकार चवंदा हुजूं ऐं अव्हां प्रोग्राम खे ॾिसी करे फोन कॉल करे हाल वाल वरितो हुजे त मूंखे ख़ुशी। मोहबतूं हुजनि अदा। जी जी हा जी बिल्कुलु, मोहबतूं बिल्कुलु। सभिनि खे सलाम अदा, वॾी महिरबानी, लख कुर्ब यादि करण जा, लख थोरा अव्हां जा, अव्हां यादि कंदा हुजो। ऐं जेके पंहिंजा हुजनि पंहिंजनि खे ई यादि कंदा हुजनि ऐं पंहिंजनि जो हा। पर हाणे हिकिड़ा वरी अहिड़ा बि हुजनि जे हाणे राधुल हिते बीठा रामण हिते माना हुते पोइ बि का ॻाल्हि को एहसास कोन हुजे, पोइ बस। हलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? किथां खां अदा? मुलाकात खां। छा हाल हुजे अदा? ख़ुशि हुजो, चङा भला, तबियतूं ॿार हुजनि? जी जी बिल्कुलु। अदा प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, रंग कीअं लॻंदा हुजनि? जी जी प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं था, माशाअल्लाह तमामु बहितर आहे। असां त ॿाहिरि रहंदा आहियूं, हिते पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाईंदा आहियूं, ॾिसो था प्रोग्राम। काथे ॿार उतां वापसी थी हुजे, ईद ते आया हुजे या हूअं ई वापसी थी हुजे, ॻोठ घुमण आया हुजो? ॾिसंदा आहियूं, लेकिन ॿाहिरि तो दोस्तनि खे ॾेखारींदा रहंदा आहियूं प्रोग्राम। ड्यूटी ते हुजो, मुल्क खां ॿाहिरि हुजो? जी जी हींअर ड्यूटी ते हुजूं। ड्यूटी ते हुजो। वाह वाह। सो अव्हांखे भलीकार चवंदा हुजूं।
ऐं अव्हां जी ॻाल्हि अव्हां असांजी साराह कंदा हुजो, मेहरान टीवी जी प्रोग्राम जी साराह कंदा हुजो, दोस्तनि खे ॾेखारींदा हुजो त इहा अव्हां जी मोहबत हुजे, ॿोलीअ सां मोहबत हुजे, पंहिंजे कल्चर सां मोहबत हुजे, पंहिंजनि किरदारनि सां मोहबत हुजे। आमीन आमीन तुम आमीन। बस असां दोस्तनि खे हिकिड़ो गानो सिर्फ़ु ॿुधाइनि था साईं अंबर महक जो, ओ परदेसी दिलि जा पटा। ज़रूरु ज़रूरु हलाईंदा हुजो, ज़रूरु हलाईंदा वॾी हुजो। महिरबानी हुजे त सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो। लख थोरा इहे मोहबतूं अव्हां जूं। इहो ॾिसो त किथे वञी ॻाल्हि कीअं ॻणींदा हुजनि, बाक़ी हाणे सामने बैठो तो भी नजर नहीं आते, होते हैं सामने फिर भी आंखों में नहीं लगते, फिर रामण करे कीअं हुजे इहो तुंहिंजी ॻाल्हि ते मुंहिंजी ॻाल्हि ते कीअं हुजे चवंदी हुजे हे अदो छा चए। ॿाहिरि ड्यूटीअ ते हुजूं, दोस्तनि खे ॾेखारींदा हुजूं, रामले ऐं राधुल जो घर ॾिसंदा हुजो, रंग ॾिसंदा हुजो, ॻाल्हियूं महिराण घर ई त हुजे, बाक़ी हाणे तोखे केरु पुछंदो हुजे। हा घर ई त हुजे, हिकिड़ो घर हुजे, ॿी राधुल हुजे। हा हा इन में त को शक न। हा राधुल तूं बाक़ी हेजड़ो चुल्ह जो मारंग, घर जो वधियल भाती बस ईअं खणी चवंदी आहिनि, मारंग न हुजां, तूं हुजी दॿे में ठिकरियूं घर में। राधुल डबे में ठिकरियूं हुजे, या राधुल न हुजे त तोखे केरु सुञाणींदो बि न हुजे। छो ॿियो बाक़ी मर्द रामलो हुजे, मुंहिंजो नालो हुजे शनाखती कर, नालो हुजे, शनाखती कारण ॾिठल हलंदो हुजे, उते केरु सम्झंदो हुजे। हा जॾहिं ॾिसंदा हुजनि राधुल आई हुजे त भलियूं रलियूं में छाईंदा हुजनि राधुल अची वई हुजे, बाक़ी छा चवंदा हुजे केरु पुछंदो अची वई हुजे, गिला जो घर अची वई हुजे। हाणे मायूं पोइ फिरियो बीठो, अॼु रामले जो त ॿुधाईंदी हुजी, पोइ त माई ॼण नई केशट भराए आई हुजे, ठक क्लिक, पोइ त माई ॿई पासा वॼाए वॼाए वॼाए। हलो हलो अली बंदर खां जाफर नोटियार। अली बंदर खां था? जी अबा जी, कलाम ॿुधायो असांखे उहो थर जो मारूड़े जो। हा मारोड़नि जो ज़रूरु, पर हाणे किथां फोन कई हुजे थोरो इहो ॿुधाईंदो। अली बंदर ॿियो ख़ैर हुजे, ठीकु हुजो? ख़ैर ख़ैर अलाह शुक्र आहे, तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर आहे। कीअं रंग लॻंदा हुजनि, अॼु पहिरियों दफ़ो फोनड़ी कई हुजे, हाल अहिवाल ॾींदो हुजे, कीअं ओसि ताईं रंग पहुचंदा हुजनि असांजा? हींअर कलाम टीवी ते ॾिठी जी, कलाम तव्हांजा असांखे वणी विया, नंबर लॻायोसीं। वाह 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 वाह, रंग ऐं अंदाज़ वणंदा हुजनि। जी हा, अली बंदर खां जाफर नोटियार, मोहम्मद सुमार नोटियार। वाह वाह नोटियार, सभिनी खे सलाम चवंदो हुजे, अबा तोखे कलाम अॼु ज़रूरु ॿुधाईंदो हुजां। वॾी महिरबानी, लख कुर्ब। चवंदो हुजे त कलाम ॿुधाईंदो हुजे, कहिड़ो कलाम ॿुधाईंदो हुजां? तूं पाण पंहिंजो ॻाल्हिजो हुजे, मां ॿुधाईंदो आहियां। ओ जहर खे बि जम जम करे पी ॾिठोसीं, हाणे ॾींदी हुजे। ओ जहर खे बि जम जम छा कंदी हुजे? ॾींदी हुजे, जम जम करे पीअंदो हुजे, ख़बर पवंदी हुजे, सतन आसमाननि जो सैर कंदो हुजे। तूं त बसि इहो ई हुजे घर में, बसि तारा नज़र ईंदा हुजनि, इहो किथे हुजे? इन खां तूं घटि हुजी या तूं पाण हुजी पूरी, वरी ॾिसंदी हुजे, वरी हिकिड़ी त ॻाल्हि कंदी हुजे, मथां वरी मुंहुं बि ख़राबु कंदी हुजे। हा माण्हू ॻाल्हि कंदो हुजे, या त मुंहुं त सिधो कंदी हुजे, मलूक हुजी, मुंहं खे सिधो करे माण्हू ॻाल्हि कंदो हुजे। रामला हीअ ॻाल्हि जड़ी अंग्रेजी ॻाल्हाईंदी हुजे, जहिड़ो बि हुजां, बसि तूं हाणे पोइ वरी हीअं ईंदी हुजे, मैडम वरी हीअं थी वेंदी हुजे, तोखे ॾेई छॾींदी, तोखे ॾेई छॾींदी, मैडम खे तोखे कहिड़ो पुड़ी अची वई हुजे, हिन में कहिड़ी ॻाल्हि हाणे आलू को हाणे मां हाणे कादर बक्स मिठू थी वियो हुजे, हाणे बेगो मस्करो थी वियो हुजे, हाणे मस्करूं हाणे लठ केरु इहो मिठू हाणे घर पंहिंजे पिंजरे में ॿोलींदो हुजे, माना घर में वेठो हुजे, घर में ॿोलियूं कंदो हुजे। हाणे मिठू त पिंजरे में हुजे न, ही मिठू हाणे पंहिंजे घर में हा घुमी विलाए, तूं घुमी घुमी सैर सफ़र करे उल्क मुल्क घुमी,
हाणे बसि घर थकिजी पियो हुजे। हा घर था न अॼु बि घर में ईअं हुजे वॾड़नि वांगे बसि बाबा घर वेल घर वारनि जो लाइ वेल सोयो मिठड़ो बसि घर में ॿोलींदो हुजे पर ख़ुशि हुजे उनजी तबियत करे करे नासास हुजे सो असां त हुनजे लाइ दुआ हुजूं मालिक साईं हुनखे सिहत ॾींदो हुजे हा। तंदुरुस्ती ॾींदो हुजे ख़ुशि हुजे अॼु वरी उनखे मूं यादि कयो हुजे हा हिन लाइ जो त इहे पंहिंजा किरदार हुजनि यादि करणु खपंदो हुजे घणेई ॿोलियूं हुन ॿुधाए रंग हुन पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो हुजे सुहिणो ऐं तारीख़ में हुनजो इहो किरदारु रहंदो हुजे हुनजो नालो पर दुनिया बि घुमी आयो हुजे एवारंड हासिल कया हुजनि वॾा मुल्क घुमियो हुजे हा, उहो। वॾा मुल्क हा हा अंग्रेजीअ में ॿोलियूं पोइ कर उते हौसली बि पूरी ना ॾिठी असेरीअ ताईं बि कोन वञो वधे जी ख़बर हे वॾा मुल्क घुमियो हुजे जापान पोइ लंडन पोइ थम्बई सब इहे त अलाए केतिरा चकर पोइ वियो जेके हुजे। मुल्क घुमी ईंदा हुजनि उहे पोइ वरी मोटंदे पंहिंजे घर में हुजनि इहो वरी छो हुजे इहो वरी अलाए छो थींदो हुजे माण्हू जे दुनिया घुमे त वरी माण्हू पंहिंजो को किरदारु अहिड़ो अदा वक़्त जी ॻाल्हि हुजे। वक़्त जा वक़्तु मिले त माण्हू वक़्त खे वॼाईंदो हुजे वॼाईंदो त हा। हुजे पर वरी असांजे माण्हुनि में बि ईअं हुजे न न न ईअं हा ॻाल्हि। ईअं हुजे पोइ वरी माना हुनखे सम्झंदा न हुजनि न न इहा हिकिड़ी ज़िमेवारी हुजे असां वटि बि इहो वरी वॾो दौरु अहिड़ो गुज़रियो हुजे त माण्हू खे मिलियो त ज़रूरु हुजे पर शुकुरु करणु बि खपंदो हुजे वरी ॿिए खे मुंतकिल बि हिननि पंहिंजो हिकिड़ो ई साज़ ठाहियो हुजे ॿियो साज़ ई न ठाहियो हुजे वरी जो ॿियो हलाए सघंदो हुजे हा हलाए सघंदो हुजे हाणे मिठू साहब जो को शागिर्द हुजे हा त बसि हे पुलूं ठहियूं हुजनि त वरी अहिड़ियूं न ठहियूं अंग्रेज ठाहे ॾेई हिकिड़ो ई ठाहियो हुजे त वरी ॿियो न ठहियो हुजे हा त असां वटि इहा कार हुजे त इहे पुलूं ठाहे ॾेई हुजनि ओ दौर अंग्रेजनि वारो हा, वरी अहिड़ियूं न ठहियूं हुजनि उहे कारीगर ई न हुजनि इहे लिचकंदियूं हुजनि त बि टाका टुका हणी अॻिते पोइ हलनि ई वॾे हलो। वक़्त जूं हलो सो हाणे वरी हलंदा हुजूं हिकिड़े सुहिणे कलाम ॾांहुं ही कलाम ॾिसंदा हुजां सो ॾाढो सुहिणो कलाम हुजे इन कलाम खे ॾिसंदा हुजो ॿुधंदा हुजो पोइ वापसि ईंदा हुजो त अञा वीचारियूं करियूं तव्हां सां अञा रामण मथो खाईंदो हुजेव इहा लठ त ॾींदी हुजी जॾड़ी हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींहुं ॻंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिकिया सो अवां सभु जेके हुजो साणीअ वासी हुजो धरती वासी जिते हुजो ॾेह में हुजो परॾेह में हुजो त हर वक़्तु इहो पाण खे ॻंढणु सिखंदा हुजो हिक ॿिए सां सलाहजी हलंदा हुजो गॾिजी हलंदा हुजो हिक ॿिए जा बांह ॿेली थींदा हुजो हिक ॿिए जी ॻाल्हि खे सम्झंदा हुजो दरगुज़र कंदा हुजो जॾहिं दरगुज़र कंदा हुजो तॾहिं हिक ॿिए जी ॻाल्हि सम्झी सघंदा हुजो हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हलो हेलो जी अदा केरु कहिड़े शहर खां भाउ आवाज़ घर अली पियो ॻाल्हायां कराची खां रामू दादा खे सलाम वालेकुम सलाम हुजे अदा कराची जे कहिड़े इलाइक़े खां ॻाल्हाईंदो हुजी सिटी सदर बाबा छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं ॿार खैर खैर तव्हां पंहिंजो ॿुधायो माशाल्लाह रामू राधा VIP प्रोग्राम जंहिंसां मेरा TV ते तव्हांजो प्रोग्राम ॾिठो वाह वाह अॼु ॾिठो हुजे छा हा काफ़ी ॾींहंनि खां वरी टाइम मिलियो अॼु इतवार आहे मोकल जो ॾींहुं आचर जंहिंखे चवंदा आहियूं पाण हा अॼु जो TV खोलीसीं त माशाल्लाह रामू ऐं राधा सभु 14 चंड खे चिमकनि था TV में वाह 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 यार पोइ अॼु त माना तूं सफ़ा हासिल अहिड़ी ॻाल्हि करे छॾी हुजे जो मां चवां त अॼु ईअं छो मूंखे ख़ुशी ख़ुशी थींदी हुजे न ख़्यालु कजांइ ईअं न थिए तो घणो ख़ुशि थी वञे राधा डंडो हणी कंहिंखे भॼी छॾियो यार राधल जी ॻाल्हि न कंदो हुजे हा 24 कलाक इन में हुजे त बसि रामलो घर में क़ाबू कीअं हुजे बसि माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त यार हिकिड़ी मुंहिंजी फरमाइश आहे जीअं जीअं तव्हांखे सुहिणो गीत आख़िर में तव्हां फोन कई हुजे तव्हांखे सुहिणो गीत ॿुधाईंदा हुजूं वॾी महिरबानी हुजे लख थोरा अवां जा साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो सो फोन अचो ओ राधल वरी वही हुजे मासी हूर ॾे वरी जमन खणी वही हुजी जा तोखे टांडो न थींदो हुजे टांटो हाणे मूंखे जा तूं ताकड़ो लॻंदो
हुजे खैर त हुजे मुंह तो अलाए वरी त बिठे बिठे वई हुजी मासी हूर ॾे वरी कोई बवात करण वरी को मुंह चवण बवात मुंहिंजो रगो कम इहो हुजे बवात करां बस 4 करां 8 करां 10 वात करां बस हिक छोटी कल थड़ी हुजे बस इहो बहानो हुजे त चुंगी वठण वेंदी या ॾियण वेंदी हुजां मासीअ खे हाणे इहो ॾियारी हणंदो हुजे त भले हणंदो हुजे पोइ राति वेंदी हुजे हल वरी पोइ शाम ताईं तुंहिंजी ॾियारी पई हलंदी हुजे हा वरी वठंदी हुजी त पोइ वरी ॾींदी न हुजे सावारो वठो ई कोन हलो अबा 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 नालो ॿुधाईंदो हलो बा हेलो अबा अबा पंहिंजो नालो अदा आगे पे में रात का चरा सा नवी नाला वाला चाहो अदा नाला त अपना ॿुधायो बा रहमत रहमत किथों फोन किथे वे बा हैं फोन किथां कई अथव बा असां लाड़काने बाबा लाड़काणे खां केको किती फोन दा बा रामू राजा को काल की वे छो पे देख दिया असां जो छो देख दिया तो सामने सही काल किती रामू राधा एथाई खड़े हन कोई कलाम तो बुधाओ सरवंद का कलाम हाँ ठीक है हाज़िर मेरा भेरा वॾी महिरबानी हाज़िर मेरा भेरा ओ बेचारा पाण मुंहिंजी पियो दे अदा ओ अदा अब्बा मूं चयो जी अब्बा हाणे भला छा चवां पर ॻाल्हाईंदो हुजे भला भला किथे त को केसट में वारो ॾींदो हुजे सातड़ा माण्हू न न सादड़ा सभु हुजऊं तूं बि सादड़ी हुजी हाणे बस थोड़ा तो हो सादड़ी हुजे ए है त सादड़ी हुजे सादड़ी न हुजे सिराण हुजे सिराण सादड़ी हुजे सिराण हुजे बस न कपींदी हुजी बस तूं पंहिंजो वात कपींदी हुजे सिराण लॻी पइजे बस 24 कलाक बस वात खे सिराण कयो वतंदी हुजे बस चङो हुजे अहिड़ो माण्हू हुअण खपंदो हुजे हिकिड़ी फोन कॉल हुजे मैडम वठंदी हुजे वठंदो हुजे अहिड़ो हुजे माण्हू छा हुजे तूं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केर केड़े शहर का समीना पियल है समीना आदि कहिड़े शहर खां अच्छा मकड़ी खां हुसड़ी खां हा कुछ है चाक चंगा भला ख़ैर आदि तव्हां ठीकु हुजो चङियूं भलियूं हुजो दा शुक्रन अल्लाह जा आदि कीअं लॻंदो हुजे पर ॿुधाईंदी हुजे घर में कहिड़ो कमकार कंदी हुजे हा प्रोग्राम जे लाइ कंदा नंढा प्रोग्राम खे इलाही ॾिसंदी हुजी न आदि हा असांखे 2 साल थी विया हा कमकार कहिड़ो कंदी हुजे हा दी रलियो ठाहींदा आहियूं अदी रगो खिलंदी हुजे हाय अदी हा रलियो सुपंदा आहियूं रलियूं अञा सिबंदी हुजे आदि हा वाह अदी भला को सेरो को लाडो भला रली सिबण में तू गई हा पवारो कर ॿुधाईंदी हुजे न ॿुधाईंदी हा ॿुधाईंदी न हुजे ॾाढो सुठो लॻो न हुजे छो अदी ॿुधाइण ते पाबंदी हुजे वाई भागी जैसे ॿुधायो वॾी महिरबानी हुजे मुंहिंजी अदी ठोंगारी थी हुजे वॾी महिरबानी हुजे अदी इहो जेको माण्हू रली सिबे भर्त भरे पोइ उन ते इहो कलामड़ो न हुजे जेको बस ओ भर्त भरींदे मूंखे आई हिनकी ओ रली सिबंदे मूंखे आई हिनकी माती भाया मुंहिंजा मारूई अधी लॻो है बस हूअ बासा वांगी माठीणी हुजे वे सब्र वारी हुजे पंहिंजो कम सां कम सादड़ी हुजे मासा वांगी सादड़ी हुजे हा राधुला वांगी सादी हुजे हा त भई हिते वारो बि न ॾींदी हुजे हा त शुरू खां वठी हा राधुला राधुला छा चाढ़ियो हुजे छो त न छा चाढ़ियो हुजे न अदी छा चवंदी हुजे पुछंदी हुजे त राधुला अदी छा चाढ़ियो अदी रली सिबंदी हुजां मूं चयो राधुला सम्झो त अॼु बुख ते हुजे राधुला चवंदी मासी हूर ॾे वई हुजां उन खां चुंगी हा मासी हूर हाणे इन लाइ चाढ़ी न राधुला ईंदी हुजे न वरी पोइ
ॾाठ कढाई हुजे पोइ इहो मासी हूरा वारो इहो किथे हुजे ॾिकरो ख़ुद न ख़ुदि ने हो किथे हुजे अलाए मासी सुबुह जो ॿ चपल खणंदी हुजे त इहो निकिरंदो हुजे ओ रुली रुली वरी शाम जो मासी हूर पादर ॿेड़ा हणंदी हुजे जीअं दर मां टिपंदो हुजे न ओ छोरा दर्द थींदो हुजे त मोचड़ो वरी भॼंदो हुजे तूं मासी हूर खां माना अॼु रब जे करे न वई हुजे तूं बि वई त ज़रूरु हुजे पोइ रब बि पीअंदी हुजे भला ॾिसां को बोड़ बाड़ी चाढ़ियो हुजे पर वई हुजे रब चाढ़ियो वेठी हुजे इहो कारो हुजे बसि पोइ हाणे तूं जो ॾाठ में सुर पए इहो मिड़े बहानो कयो हुजे त जे राधुर न कर हलो भाॼी फुती वठ हलो सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां था अदा जुले खां गुलज़ार मुगेरी ॻाल्हायां पियो तव्हां खां मुंहिंजो कचहरी कयो ऐं चैनल ते असांखे शामिल ई कोन था कयो ऐं इहो राधा सां बि असांखे थोरी दुआ सलाम करायो वाह वाह दा जुॾे वारा छा हाल हुजे ख़ुशि हुजो चङा भला सभु खाइल असां पाणी वाणी आयो कोन को अब पाणी काॾे कयो हुजे पाणी बाबा इहो कैनाल में निकिरो न पाणी हेॾे सभु मथे खणी हलिया पोइ थोरो को वाको वाको कंदो हुजी काका जी बाबा को वाको वाको कंदा हुजो साम्हूं अचो अचो समन सरकार कोन्हे अची अब समन सरकार जो वरी मेड़ो लॻे त ईंदा हुजो ज़रूरु चकर ते हा पहिरीं मुलाक़ात थी समन वॾी महिरबानी हुजे वॾी महिरबानी हुजे समन जो काको चवंदो त ईंदा न हुजो छा समन मेले ते सो वॾी महिरबानी हुजे अवां सभु शरीक थिया हुजो प्रोग्राम में अॼोकी रिहाण मां मोकिलाईंदा हुजो इन ई दुआ सां त माफ़ी जा तलबगार हुजूं ईंदड़ हफ़्ते हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर ऐं आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामो इरादा हाज़िर ख़िदमत अवांजी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजो सो सुहिणा रंग खणी अवांजी ख़िदमत में हाज़िर थींदा हुजो पर ॻाल्हि इहा कंदा हुजो त जेसि ताईं सिंधूअ जी सीर न वहंदी हुजे एसि ताईं सिंधूअ जे कप ते रहंदड़ पोइ सिंधवासी पोइ ॾेह में हुजनि परॾेह में हुजनि जिते हुजनि उते ॾुखारा हुजनि त सिंधू असांजो साह हुजे सिंधू असांजो शान हुजे सिंधू असांजो मान हुजे सिंधूअ सां असांजूं ख़ुशियूं जुड़ियल हुजनि सो इन जे करे हर सिंध जो वासी जेको हुजे उहो नारो जेको हुजे हर नंढो वॾो पोड़ो पको अधी भेण सभिनी जे वात ते हुजे हिकु ई नारो हुजे कैनाल ना मंज़ूर हुजनि सो इन हवाले सां वेंदे वेंदे अधे साल फरमाइश कई हुजे त थर जो को रंग ॿुधाईंदो हुजे को झूपड़नि वारो रंग सो आयत अली जो आवाज़ हुजे मूंखे जोगी हणी ॾे तूं ढारो इहो अवां वेंदे वेंदे ॾिसंदा हुजो सॾ में सॾ हुजे रामू राधा सभु रंग अवां सां गॾु हुजनि जाॾे पेर हुजे ताॾे ख़ैर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जी ॿोली